सिरासी ने तव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। खैरपुर मां सॼी सिंध जीअं खैरपुर ज़िले में भी कोरोना जा केस वधण लॻा आहिनि। खैरपुर में सिविल अस्पताल जो अॻूणो सुप्रींटेंडेंट अब्दुल गनी सोलंकी कोरोना विघे फौत थी वियो। अहम ख़बरनासी तव्हां खे ॾियूं पिया। सॼी सिंध जीअं खैरपुर ज़िले में भी कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। खैरपुर में सिविल अस्पताल जो अॻूणो सुप्रींटेंडेंट अब्दुल गनी सोलंकी कोरोना विघे फौत थी वियो। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सॼी सिंध जीअं खैरपुर ज़िले में भी कोरोना जा केस वधण लॻा आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जामरी असां सां लाइन ते मौजूद आहे। शकील, छा सूरतहाल आहे कोरोना जे हवाले सां आगाह कजो। खैरपुर में जी बिल्कुल, पूरे सिंध जीअं खैरपुर में भी कोरोना जा केस मुसलसल वधी रहिया आहिनि। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिविल अस्पताल खैरपुर जो अॻूणो सुप्रींटेंडेंट आहे अब्दुल गनी सोलंकी, जंहिंखे पिणु कोरोना पॉजिटिव आई हुई। जंहिं बाद हुनखे जेको आहे सिविल अस्पताल खैरपुर जे कोरोना आइसोलेशन वार्ड में दाख़िल कयो वियो हो, जिते हू मुसलसल इलाज हेठि रहियो। जंहिं बाद जेको आहे अॼु हू कोरोना विघे फौत थी वियो आहे। संदसि मर्द जेको आहे SOP तहत संदसि अबाणे ॻोठ मुंतकिल कयो पियो वञे, जिते जनाज़े नमाज़ बाद जेको आहे संदसि तदफ़ीन कई वेंदी। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी शकील तफ़सील खां आगाह करण जे लाइ।